वरियूं फड़कियूं पियूं इन सुल्तान मलूकड़े। हाणे यको पियो फैसला वठे गोर लाइ छो एॾी देर कई आहे। छोरीअ खे खणण वियो आहे या थाड़ो हणण वियो आहे। भागो एॾी देर छो थो करे एॾी देर। हाणे मूंखां देर बर्दाश्त नथी थिए। पट गाड़ी के सालार साहब इंतजार में हूंदो। अरे अंधवा छा ये गाड़ी केड़ा पे काए वनी ये रस्तो त रे सालार खान जे बंगले जो कोने को गाड़ी वापस कर तकड़ में। गौर खान लगे तो ड्राइवर बोलो थियो। ओ बोड़ा यो रस्तो सालार साहब जे बंगले ते नवी दो तू भूल जी पियो आ। मां सही रस्ते सां थो हलां। बराबर ही रस्तो सालार खान जे बंगले दा नथो वञे। ही पुलिस स्टेशन दा हले थो। थाने ते? हां थाने ते। येरा तू तुंहिंजो उस्ताद परवेज खान उर्फ परू ऐं पिरे जो मुहाफ़िज़। बिहार गाड़ी मां चवां थो गाड़ी बिहार न त मां पिरे खे मारी छॾींदो साईं। जेकॾहिं पिरे खे मारी दे तू भी कोन बचंदे। गाड़ी 110 जी स्पीड में हले थी। एड़ो त एक्सीडेंट कंदुसि जो जरा थी वेंदी। मां चवां थो गाड़ी बिहार। ए गाड़ी बिहार धाणो कढी छॾींदो साईं। हाँ बिहारिया छो त साम्हूं पुलिस स्टेशन अची वई आहे। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।